नसीराबाद में खबर ईंदा हालत नेशनल हाईवेज मोटरवे पुलिस जे जोनल कमांडर साउथ जोन जावेद अली मर एंडस हाईवे सेक्टर 2 लालकाने जो खसूसी दौरो कयो, जिते सेक्टर कमांडर अता रहमान, डीएसपी लाइन हेडक्वार्टर असदुल्ला अबड़ो, डीएसपी अब्दुल समद अबड़ो, डीएसपी खालिद नवाज शेख ऐं ॿियनि आफिसरनि सां गॾु इस्तक़बाल कयो ऐं गुलनि जो दस्तो पेश कयो वियो ऐं महिमान ख़ास के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो, जॾहिं त डीआईजी तरफ़ां दफ़्तर जो पिणु दौरो कयो ऐं बाद में मेड़ टूल प्लाज़ा जो दौरो पिणु कयो। डीआईजी मोटरवे पुलिस जावेद मर पारां मोटरवे पुलिस पारां रोड सेफ्टी जे हवाले सां मुहिम जो इफ्तिताह कयो। मोटरवे पुलिस डीआईजी जावेद अली मर साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मोटरवे पुलिस रोड ते माण्हुनि जूं ज़िंदगियूं बहितर बणाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। हर छंछर ऐं आचर ते पूरे पाकिस्तान में रोड ते ट्रैफिक हादसनि खां बचाव लाइ जागरूकता मुहिम हलाए माण्हुनि खे आगाही ॾेई रहिया आहियूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।